सभिनी खे प्रणाम। थोड़ी देर सत्संग, अॼोको सत्संग हिकिड़ी लाइन जे मथां, घूंघट के पट खोल तोहे पिया मिलेंगे। मां फिर सां चई वञा, घूंघट के पट खोल तोहे पिया मिलेंगे। हे घूंघट वो मायुनि वारो घूंघट न आहे, पंहिंजे अखियुनि जे अॻियां, पंहिंजे हृदय जे अॻियां इहा जेकी मोटी परत असां जमाए छॾी आहे, अहिड़ो अंध चढ़ी वियो आहे असांखे कि असां हाणे सही ग़लति जी पहचान करण बि विसरी विया आहियूं। थोरो अखियूं खोले ॾिस, परमात्मा जी खोज थी करे। परमात्मा जेतिरो वेझो कोई भी कोन्हे तुंहिंजे, बस सुञाण जी देर आहे। घूंघट के पट खोल तोहे पिया मिलेंगे। ये घूंघट है अहंकार, हे घृणा। इन्हनि शयुनि खे थोरो सो परे कंदी त सभु साम्हूं ज़ाहिर थी वेंदा। इन जे लाइ ॿ ही स्थितियूं ठतल आहिनि, ॿ ही सीढ़ियूं आहिनि उन परमात्मा ताईं पहुचण लाइ। वो ॿ सीढ़ियूं मां चङा ही दफ़ा तव्हांखे सत्संग में ॿुधाए बि चुको आहियां। असली ॻाल्हि मिटजण जी अथई, सभिनी खे मिटजणो ई आहे। जेको मिटजी वेंदो उहो थोरो मथे चढ़ी वेंदो। चाहे तूं मजनू ठही करे मिटज, चाहे तूं लैला ठही करे मिटज, चाहे तूं ध्यानी ठही करे मिटज, चाहे तूं भगत ठही करे मिटज। मिटणो त आहे ई आहे। थी सघे थो कि तूं मजनू न ठही सघीं, बाक़ी लैला जो उच्चारण असां कयूं था पिया, पर लैला जो अगरि असली नाम असां पकड़ियूं, असां लैला खे मीरा जी जॻह ते रखूं था पिया। मीरा तूं ठही सघीं थी पई, बाक़ी मजनू ठहिणु हर कंहिंजे बस जी ॻाल्हि न आहे। तूं मीरा ठहो, मीरा जहिड़ी दीवानगी तो में अगरि अची वञे, तूं उन वांगुरु मिटिजी वई त इहो त पको ते हिन जन्म में तूं परमात्मा खे त पाए वठंदी। ॿियो कुझु तूं पाई न पाई, तूं उन परमात्मा खे ज़रूरु पाईंदीअ। मीरा ठहिणो आहे, उहो ठहिणु मजनू खां थोरो सो सवलो आहे। मजनू मतिलबु ध्यानी, जेको ध्यान वारी स्थिति में हुजे, परिस्थितीअ में हुजे, जेको सूफ़ी हुजे, उहो मजनू ठही सघे थो पियो। ऐं जेको भगत आहे, जेको प्रेमी आहे, उहो मीरा बणिजी सघे थो पियो। हर कंहिंजे अंदर में हिकिड़ी मीरा आहे। उन मीरा खे छिके ॿाहिरि कढणो आहे। उहो थी ईअं ई सघंदो कि उन जो उपचार हिकिड़ो ई आहे, बसि कोई ॼाण वारो मिली वञे, या जेको ॼाण जी राह ते हुजे। गुरु प्रताप साधकी संगति, कंहिं अहिड़े जी संगति कि जेको ॼाणे चुको हुजे या ॼाण जी राह ते हुजे, उन जो संग, उन जो सत्संग, उहो तोखे ॼाणाए सघे थो। तूं मीरा बणिजी सघी थी पई। मीरा जे समय जी ॻाल्हि आहे, उहा जॾहिं पहिरियों दफ़ो वृंदावन वई, उते कृष्ण जो सभिनी खां वॾो मंदिर आहे। उतां जो जेको पुजारी हुयो, उहो कंहिं बि स्त्रीअ खे न ॾिसंदो हुयो। उन जे अखियुनि जे अॻियां एॾो गहरो पर्दो हुयो। असां सभु त चवंदा आहियूं स्त्रीअ में परमात्मा ॾिस, पर उन स्त्रीअ खे ॾिसणी बंदि करे छॾी कि मूंखे स्त्री ॾिसणी न आहे। ॿाहिरि पहिरो लॻाए छॾी मंदिर जे कि कोई बि स्त्री हिन मंदिर में प्रवेश न करे। प्रवेश निषेध लिखाए छॾी स्त्रियुनि लाइ कि कोई भी स्त्री हिन मंदिर में प्रवेश न करे। और जेके ब्रह्मचारी थींदा आहिनि, थोड़ा पक्का भी थींदा आहिनि, क्रोधी भी थींदा आहिनि,
ईअं हो क्रोधी हुयो, हो कंहिं स्त्रीअ खे पसंदि न कंदो हुयो। बाक़ी कृष्ण जी पूॼा हुन कई। 30 सालनि खां पूॼा पियो करे। जंहिं ॾींहुं मीरा वृंदावन पहुती, वो वॼाईंदी आहे न मीरा, छा वॼाईंदी आहे, एकतारा वॼाईंदी आहे शायदि। उहा वॼाईंदी वॼाईंदी नचंदी ॻाईंदी मंदिर में प्रवेश करे वई। उतां जा जेके पहरेदार हुया उहे बि उनजी मस्ती ॾिसी करे तलीन थी विया, मतिलबु उनजी मस्तीअ में मस्तु थी विया, मंत्र मुग्ध थी विया। मीरा खे ॾिसंदे ॾिसंदे भीड़ जमा थी वई उते, ऐं उहा उन मंदिर में प्रवेश करे वई। वञी उते पंहिंजो ॻाइणु वॼाइणु लॻी। उतां जो पुॼारी जेको हुयो उहो पूॼा पियो करे, उनजे हथ मां पूॼा जी थाली छॾामिजी वियसि कि मूंखां पाप थी वियो ॾाढो वॾो, मां कंहिं स्त्रीअ खे ॾिसी वठो। एॾो क्रोध में अची वियो हो कि वञी मीरा खे चयईंसि कि तोखे शर्म नथी अचे, जॾहिं ॿाहिरि लिखियलु आहे कि हिन मंदिर में कोई बि स्त्री न ईंदी, तूं अंदरि कीअं आई आहीं? ऐं ॿाहिरियां पहरेदार छा पिया करनि? उहे त उनजी मस्तीअ में मस्तु थी विया। जेके बि उते पब्लिक हुई उनजी दीवानगीअ में एतिरो आनंद हुयो कि अगरि उनखे कोई बि जंहिं प्रेम जी राह ते पेर रखियो हुजे, अगरि मीरा जे लाइ कोई ॿुधी वठंदो या उनखे ॾिसी वठंदो त उनजो दीवानो त पको थी ई वेंदो। एॾी दीवानगी, एॾो प्रेम उन कयो कृष्ण भॻवान सां। इन प्रेम ई उनखे खटायो, उनखे साक्षात्कार करायो। उन कृष्ण जा दर्शन कया, उन सां गॾु नची, उन सां गॾु खाधई, उन सां गॾु घुमी, उन सां गॾु रास लीला की। जिन खां हज़ारों सालों पहिरियों कृष्ण जो शायदि नामो निशान बि ख़तमु थी वियो हुयो। उन खां पोइ त मीरा आई, उनखे सुञाते, उनजी मूर्त सां प्रेम कई। उहा भक्ति मार्ग में हुई। हे पंडित, उतां जो पुॼारी त हिकदमि क्रोध में अची वियो। चईंसि निकुर तूं हितां, हिते कोई बि स्त्री अची नथी सघे पई। चईंसि हाली बीह, असां इहो पोइ ॻाल्हायूं था पिया, मां तोखे पोइ जवाबु ॾियां थी। मां कृष्ण जे साम्हूं थी आहियां, मूंखे घटि में घटि थोरो वॼाइण ॾे, ॻाइण ॾे, मां नची वठां उनजे इर्द गिर्द, उन खां पोइ मां तोखे जवाबु ॾियां थी। उहो त एॾो क्रोधी, मञेसि ई न पियो कुझु बि। चएसि पियो न, तूं पहिरियों जवाबु ॾे कि तूं हेॾे अंदरि आई कीअं, जॾहिं स्त्री अचणी कोन्हे हिन मंदिर में, तूं कीअं आई आहीं? चईंसि पोइ तूं कृष्ण खे न सुञातो अथई, तूं 30 सालनि खां कृष्ण जी पूॼा कई अथई, कृष्ण जे मंदिर में शेवा कई अथई, पर उनजे पहिरें चरण खे तूं न सम्झी सघियो आहीं। उनजो पहिरियों चरण ई हुआ, कृष्ण ई हिकु पुरुष आहे, बाक़ी असां सभु स्त्रियूं आहियूं, पूरो जग उनजी स्त्री आहियूं, हिकिड़ो उहो ई पुरुष आहे। असां सभु त लैला आहियूं उनजी, असांजो प्रीतम ई उहो ई आहे। तूं जॾहिं कृष्ण जी 30 सालनि खां शेवा कई अथई, उनजी पूॼा कई अथई, अर्चना कई अथई, तूं छा सम्झो अथई कृष्ण खे? उनजे मथां त ईअं ॼण पहाड़ी किरी पियो सोॾी महिल। ॾाढी चिंता में अची वियो, उनजा कपाट खुली वियसि। चईंसि अगरि कृष्ण पुरुष आहे त पोइ तूं बि स्त्री थिए ऐं मां बि स्त्री थियमि। पोइ त अचु, असां ॿई नचूं उनजे अॻियां, कृष्ण जे अॻियां, उनजा गाना ॻायूं, उनजी दीवानगीअ में नचूं। अगरि असां ॿई स्त्री आहियूं त तूं अगरि उन परमात्मा खे पुरुष मञियो अथई त तूं बि उनजी सखी आहीं, मां बि उनजी सखी आहियां। पोइ त ॿिन्हिनि जो पुरुष उहो ई आहे, पोइ असां ॿई हिकु थी करे नची सघूं था। उनजा त कपाट ई खुली विया। उन चई बराबरि तूं सत्य थी चई पई, मां 30 सालनि खां छा कृष्ण खे सुञातो आहे, मां कोई पूॼा न कई आहे, मां कृष्ण सुञाणा ई न। उनजे पहिरें चरण खे ई मां सुञाणे सघियुमि। ओॾी महिल अची करे उन पुॼारीअ जो ॿोध खुलियो, जेकी मां ॻाल्हि तव्हांखे पहिरियों ई चवां पियो, घूंघट के पट खोल तोहे पिया मिलेंगे। मिटजण ई हिकु उपचार अथे। उन परमात्मा जे अॻियां
चाहे तू लैला बणिजी करे मिटिज, चाहे मजनू बणिजी करे मिटिज। मजनू ठहणु थोरो ॾुखियो आहे। मजनू सूफ़ियुनि जी स्थिति आहे। सूफ़ी पाण खे पुरुष मञींदा आहिनि, हुन परमात्मा खे स्त्री मञींदा आहिनि, ऐं हुन लैला लाइ ई पंहिंजा शब्द मुख मां कढंदा आहिनि। उन्हनि खे बसि उहा हिकिड़ी ई परमात्मा उन्हनि खे लैला नज़र ईंदी आहे। सूफ़ी जेके संत थींदा आहिनि ऐं जेके लैला बणिजी आहे, उन्हनि खे पोइ कृष्ण ई पुरुष थो नज़र अचे। उनखां पोइ त कुझु आहे ई न। ॿ ई स्थितियूं अथई, या त तूं मीरा बणिजी वञ, या त तूं मजनू बणिजी वञ। कंहिंखे भक्ति मार्ग वणे थो पियो, कंहिंखे ध्यानु मार्ग बि वणे थो। इहे ॿई निश्चय तूं ई करे सघंदी आहे कि तोखे कंहिं शइ में वधीक आनंद अचे थो। मिटिजणो, तूं चाहे प्रवेश कर पश्चिम जे द्वार तां, तूं चाहे दक्षिण जे द्वार तां प्रवेश कर। अथई हिकिड़ो ई उपचार कि मिटिजणो अथई। तूं कीअं थी मिटिजी? मिटण खां पोइ ई उन परमात्मा जी अनुभूति थींदे। ठीकु आहे, रस्ता ॿ थी सघनि था पिया, अभिव्यक्तियूं ॿ थी सघनि थियूं पियूं, पर उहो परमात्मा त हिकु ई आहे। जहिड़ो तुंहिंजे लाइ आहे ओहिड़ो मुंहिंजे लाइ आहे, जहिड़ो असां सभिनी जे लाइ आहे, उहो परमात्मा आहे ई हिकु, जंहिंजो वजूद असां आहियूं। असां प्रत्यक्ष प्रमाण आहियूं उन परमात्मा जा। जो असां ॻाल्हायूं था उन परमात्मा जे लाइ एतिरी सामर्थ्य त न आहे असांजी कि असां परमात्मा जे अॻियां बीह बि सघूं। उन जा ॿार आहियूं, तुच्छ प्राणी आहियूं। थोरो सो सम्झी करे परमात्मा खे असां हिकु सीढ़ी अॻिते वधी सघूं था हिन जन्म में। उन खां पहिरियां मिटिजणु ज़रूरी आहे। हर परिस्थितीअ में तोखे मिटिजणो ई आहे। तूं जीअं जीअं मिटजंदी वेंदीअ, परमात्मा उहो उहो तुम में प्रवेश कंदो वेंदे। अगरि परमात्मा जो प्रवेश ॾिसणो आहे त उन खां पहिरियों मिटिजणो पवंदो। आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा